ज़रदारी साहब अॼु आयो तव्हां ॾे ऐं तव्हां पीपल्स पार्टी खे ज्वाइन कयो, छा चवंदव हिन ते? साईं हाणे सभ खां पहिरियों त मां इहो क्लियर कयां त मां त 2018 खां वठी बल्कि 2012 खां वठी जेकी पीपल्स पार्टी में रहियो आहियां। बाक़ी अली गौर खान हुयो जीडीए में, मां त हाणे 18 खां वठी 2018 खां 23 ताईं बि पीपल्स पार्टी जी टिकट ते एमपी हुयुसि। सो मां त अॻु में बि पार्टी में हुयुमि, पर हाणे वरी नए तरीक़े हिकिड़ो जेके रंजिशूं हुयूं ॿी शयूं उहे ख़तमु थी वियूं ऐं अल्लाह साईं जो शुक्र आहे असां सभई जेके आहिनि शुक्रगुज़ार आहियूं ज़रदारी साहब जा। उन पाण टाइम कढियो ऐं पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम कढी करे असांजे ॻोठ आया, उनजी वॾी महिरबानी। असां चेयरमैन साहब बिलावल भुट्टो साहब जा, बीबी फरियाल साहिबा जा बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं ख़ासि तौर ते सदर आसिफ अली ज़रदारी साहब जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जंहिं अॼु असां वटि महिरबानी कई, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया। इंशाअल्लाह असां पीपल्स पार्टी सां गॾु ऐं रहंदासीं ऐं इंशाअल्लाह पार्टी खे मज़बूत कंदासीं ऐं अॻिते गॾिजी हलंदासीं इंशाअल्लाह। सर तव्हांखे पाण ख़बर आहे त सरदार अली गौर खान महर साहब पाण सियासी शख़्सियत आहे, मज़बूत आहे। तव्हां पीपल्स पार्टी में हूंदे बि पंहिंजे भाउ सां गॾु बीठो जंहिं ते क़यादत उन वक़्तु नाराज़ी, हाणे त नाराज़ियूं ख़तमु थी वियूं आहिनि। अली गौर खान MNA जी सीट ते हूंदो, तव्हां MP ते हूंदो, का कमिटमेंट थी आहे? हाँ साईं, फ़िलहाल त ज़रदारी साहब सां त हाणे इहे ॻाल्हियूं हिते त ॻाल्हाइण जो टाइम न हुयो। असांजी हिते का डिमांड न हुई, कमिटमेंट अहिड़ी का हिते न ॻाल्हाईसीं का बि अहिड़ी शइ। पर अॻु में जेके ॻाल्हियूं तइ थियूं त उन में इहो ई आहे त अली गौर खान MNA जी सीट ते ईंदो ऐं मोहन बख्श खान जेको आहे सो खानगढ़ वारे MP सीट ते ईंदो ऐं मूंखे घोटकीअ वारी सीट जेकी मुंहिंजी असुल सीट आहे, बाबा खां वठी मां उन सीट ते असुल खां वठी मां हर इलेक्शन विढ़ंदो आहियां। घोटकी वारी सीट PS 21 जेका उहा मुंहिंजी आहे।